वर किबला साईं मोहम्मद उस्मान सिकंदरी साहब दे रहे हैं चो सुभान अल्लाह। ट्रियों वर किबला साईं आशिक अली राजपर ताहरी साहब दे रहे हैं सभी चो सुभान अल्लाह। साईं इलाही बख्श जमाली के गुजारिश आहे पान दस्तार जो वर देन। साईं मौलाना लियाकत अली सिकंदरी के अर्ज आहे पान नड़े के दस्तार जो वर देन। संस उस्ताद के गुजारिश आहे नड़े के दस्तार जो वर दे। अगर वालिद साहब मौजूद है उन्हें आयत शफकत जो हाथ घुमाए सभी चो नारे तकबीर नारे रिसालत सरकार जी आमद आका जी आमद। ट्रेवी रात ट्रिमाया गल हलीमा गोढ़ा तहादी तो हिक जेडन के दिना पुटन जा जोड़ा। दी त मोहम्मद दे मुखे नडे गूंगा ए बोड़ा रजा ते राजी आया न कंज सहाय घोड़ा। वाह गुलाम नबी पोड़ा जो नूर दिसी नौजवान थे। जेके बाहर रोड ते बीठा आहिनि उन्हनि खे मुअद्दबाना अर्ज़ आहे महिरबानी करे साम्हूं स्टेज अची वेहो पिंडाल में वेहो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। वअला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिक्मा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू
तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। हजार जे लगभग जमायत वेठी आ। अल्लाह ताला तव्हां खे बरकतन वारो करे। हज़ारे फरिश्ता वेठा हन। जेकॾहिं अव्हां थोड़ा न पंहिंजा लबड़ा खोले ऐं मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते सलातो सलाम ऐं मुझे महबूब ते दुरूद पढ़ंदासीं त ख़बर अथव त छा मिलंदो। अव्हां खे पुराणो आजिज़ तव्हां जो ख़ादिम आहे, नौकर आहे, सुञाणो पिया। न रस्मी तकरीरुनि ते यकीन हूंदो आहे, न रस्मी तकरीरूं करण जो शौक़ हूंदो आहे। कोशिश हूंदी आहे त ॿ चार ॻाल्हियूं उहे कयूं जंहिंमें कल्ब जी थोड़ी कट लहे, अंदर में महबूब जे मोहब्बत जो को ज़रड़ो अल्लाह पैदा फरमाए। मुझे महबूब करीम अलैहि सलातो सलाम जा आशिको, मुझो महबूब त दुनिया खे राज़ी करण जे लाइ आयो आहे। इन में त ॿी का राय आहे ई कोन का। मुझे मुस्तफ़ा करीम जे अचण सां दुनिया खे रंग लॻा। मञीदड़नि खे, न मञीदड़नि खे, पंहिंजनि खे, परावनि खे, इंसान त छा पर जेके सुका जबल हुया रब उन्हनि खे बि साओ करे छॾियो। वण जेके मुझी खोखड़ा थी चुका हुया उन्हनि में अल्लाह हरियाली पैदा फरमाई। हर शइ खे मुझे महबूब जे अचण सां अल्लाह नवाज़ियो। इहा सची ॻाल्हि आहे न। हाणे अॻिलो सवाल ॾाढो अहम आहे। दुनिया जो दस्तूर आहे, खुद अल्लाह जो ई कानून आहे त फज़कुरूनी अज़कुरकुम। तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हां खे जवाब ॾियो। दोस्तो, अच्छा, मदीने जा साईं इन पूरी कायनात खे ख़ुशि करण जे लाइ आया त छा उन मदीने वारे महबूब जो असांजे मथां हक़ नाहे त असां बि उहो कुझु कयूं जंहिंसां मदीने जो महबूब ख़ुशि थी वञे? सोची भले पोइ जवाब ॾियो। महबूब असांखे ख़ुशि करण आया। क़ुरान करीम गवाह आहे इन ॻाल्हि जो। वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतिम मिनन नार फ़अनक़ज़कुम मिनहा। अॼु साईं जे मरहूम गुल मोहम्मद दिलबर हुजे हां त जीअं मां क़ुरान पढ़ां मुंहिंजे भर में ईअं ई क़ुरान जी लोली पढ़े हां। अल्लाह ताला उन जे कबर खे जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग बनाए। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह ताला ही आयत करीमा पढ़ियम। फिलहाल मां ज़मीन ठाहींदुसि छो त हारी आहियां त मुंहिंजो कमु मां ज़मीन ठाहे पोइ उन में ॿिज छटियूं त अल्लाह कंदो भलड़ो थी पवंदो। अल्लाह ताला क़ुरान करीम में खोले फरमायो त मुंहिंजे उन नेमत खे यादि कयो, मुझे उन कुर्ब खे याद कयो, मां अल्लाह जे उन फज़ल खे याद कयो, कॾहिं बि उन खे भुलाए जो न जंहिं मुझे फज़ल, नेमत, मेहरबानी ऐं रहमत जे करे तव्हां जॾहिं न
उन रहमत ऐं फज़ल खां अॻु में हिक ॿिए सां थोड़नि थोड़नि ॻाल्हियुनि ते झगड़ो करे हिक ॿिए जा गला पकड़ींदा हुयो। मस्जिद मां निकितासीं त छोकिरा हिक ॿिए जो गलो पकड़ियो वेठा हुया। सिर्फ़ दीन खां दूरी आहे। जी मुंहिंजा मुस्लमान भा, हुजूर जे मीलाद में अचण वारा, महबूबन करीमन जो मीलाद करण वारा इन ॻाल्हि खां बेखबर न थी त जंहिं महबूब जो मीलाद करे रहियो आहे उन मुस्तफ़ा जो मशन छा हुयो। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ मुझे करीम रब क़ुरान करीम में फरमायो त जेसि ताईं मुंहिंजो महबूब मां रब तव्हां खे न ॾिनो हुयो तेसि ताईं तव्हां इंसान त हुयो, पर तव्हां में इंसानियत किथे हुई? सूरत त इंसानी हुई पर सीरत इंसानी कोन हुई, किरदार इंसाननि वारो कोन हो। नंढड़िन नंढड़िन ॻाल्हियुनि ते झगड़ा, थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते झेड़ा, सालनि जा साल झगड़ा हलन। नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि तो कावड़िया पंज पंज मुड़स मारे छॾीन। इहो जहान कॾहिं हुयो जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद खां अॻु जो जहान हुयो, जंहिंखे दौरे जाहिलियत सॾियो वेंदो आहे। उन ज़माने के छा सॼो वेंदो आहे? दौरे ॻाल्हाईंदो त इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त दिलि ठरी पवंदी। दौरे जाहिलियत माना ॼटन वारो ज़मानो, जाहिलन वारो ज़मानो, बेसमझन वारो ज़मानो, कुंद ज़हनन वारो ज़मानो। मुझो करीम मुस्तफ़ा आयो जीअं न खिज़ा जे मौसम में वणन जा पन टुटी पवंदा हन, काठड़ियूं काठड़ियूं वञी बचंदियूं हन, सावा पन फिका थी किरी पवंदा हन। सिरह ॾे निहारींदो रुगी काठड़ियूं काठड़ियूं, लिम ॾे निहारींदो रुगी काठड़ियूं काठड़ियूं। मथां जो वरी मौसम बहार ईंदी आहे, उन्हनि काठड़नि मां अहिड़ा अहिड़ा गुल निकिरंदा हन, उन्हनि मां वरी अहिड़ा गौच गुल निकिरंदा हन, चइनी पासे खुशबू खुशबू थी वेंदी आहे। मुंहिंजो करीम मुस्तफ़ा जंहिं महीने में आयो उन जो नालो ई रबीउल अव्वल, यानी ऊंदह खां पोइ रोशनी, ऊंदह खां पोइ रोशनी, घुट ऐं बुसट खां पोइ थधड़ी हीर। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिको त अल्लाह क़ुरान करीम में फरमायो त मुझे महबूब अचण सां तव्हां जे दिलनि ते मोहब्बत जा, तव्हां जे दिलनि ते मोहब्बत जा मुझे महबूब अचण सां उहे बाग पोखिया जेका दिल तव्हां जी दुश्मननि में ॿधल हुई। मुझे महबूब जे पोखियल बागन सां उहा तव्हां जी दिल मोहब्बत वारी बणिजी वई। कुरान करीम जेको आयत पढ़े उन जो मफ़हूम कुछ इन तरह त पहिरो पहिरो अल्लाह जे ज़ात फरमाए जेको मां इंसान ज़ात के फ़ाइदो ॾिनो उहो इहो त उन जूं दिलियूं जेके न कठर थी चुकियूं हुयूं, मां अल्लाह पत्थर दिलनि खे पंहिंजे महबूब जे रहमत सां उन्हनि खे मेण करे छॾियो। जागो था न, थोड़ो अंदर में झाती पाए ॾिसूं त वाकई असां जूं दिलियूं मेण थियूं हन या अञा उहे ई पत्थर लॻियूं पयूं हन। मुंहिंजा दोस्तो, आईने में ॾिसंदासीं त मुंहुं नज़र ईंदो न, जे आईने में न ॾिसंदासीं त मुंहुं नज़र किथां ईंदो? मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी ज़ात जेका आहे न उहा काइनात जे लाइ आईनो आहे। मुझे हुजूर जो तसव्वुर रुगी कयो त सॼो दीन समझ में अचे। दीन चइबो छा खे आहे? क़ुरान जे हरफन खे, मुस्तफ़ा जे लफ़्ज़न खे, इहो दीन आहे। इन खां वधीक ॿियो दीन छा आहे? त सभ खां पहिरीं मार्ज़ कयो त मुंहिंजो महबूब तव्हां असांखे ख़ुशि करण जे लाइ आयो, बेसहारन जो सहारो बणिजी आयो, यतीमन जो यार बणिजी आयो, अड़ियन जो आधार बणिजी आयो, गरीबन जो गमखार बणिजी आयो, गुनहगारन जे लाइ शफ़ादार बणिजी आयो, जन जो कोई न हुयो उन्हनि जो सहारो बि मुंहिंजो मुस्तफ़ा बणिजी आयो। इहो सच्चा जवाब ॾियो, इहो सच्चा। पोइ जे इहो सच्चा त मूंखे जुमिलो साॻियो वरी दोहराए ॾियो त जंहिं महबूब जा एतिरा अहसान हन, असां एतिरो त ज़रूर कयूं जंहिं असांखे एतिरो ख़ुशि रखियो त असां बि उनखे ख़ुशि रखण जी कोशिश कयूं या न कयूं।
ऐं मुंहिंजो मुस्तफ़ा कॾहिं ख़ुशि थींदो? जवाब ॾियो, मुंहिंजो महबूब कॾहिं ख़ुशि थींदो? जंहिं मां न जेको ख़ुशि हूंदो आहे उहो उनखे गॾु वठी हलंदो आहे या न? जवाब ॾियो, गॾु वठी हलंदो आहे न। हे सॼो तव्हांजो ग्राउंड इन लाइ पियो ठाहे त तव्हां ॻाल्हि खे सम्झो। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में मां मुस्तफ़ा सां गॾु गॾु उहो शख़्स हलंदो जेको हिन दुनिया में मां महबूब ते घणे खां घणो दुरूद पढ़ंदो हूंदो। केरु गॾु गुज़ारींदो हुज़ूर सां? जवाब ॾे सुहिणा, मुंहिंजे मुस्तफ़ा सां गॾु हलण जे लाइ हुज़ूर जा तूं असां त गुनाहगार आहियूं। मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा जे कदमनि जे मट दुनिया जा वली गौस कुतुब नथा थी सघनि, लेकिन हुज़ूर जो हिकु सहाबी हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात खे वुज़ू कराइण वारो सहाबी, अक्सर हुज़ूर जे ख़िदमत में रहण वारो सहाबी हिकु ॾींहुं ज़ारो कतार रोई रहियो आहे। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अचानक अचनि था। पंहिंजे दीवाने जे अखिड़िन में लुड़क ॾिसी करे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जी ज़ात उहा जेका कंहिंजे बि अखिड़िन में मुंहिंजो करीम मुस्तफ़ा लुड़क बर्दाश्त करे कोन सघंदो आहे। कंहिंजे बि अखियुनि में, इहो जुमिलो गौर सां ॿुधिजो, कंहिंजे बि अखियुनि में पखी हुजनि न, पखियुनि जा लुड़क बि मुंहिंजो मुस्तफ़ा बर्दाश्त करे कोन सघंदो आहे। रहमतल लिल आलमीन, जानवर जे अखियुनि जो लुड़क बि मुंहिंजो मुस्तफ़ा बर्दाश्त करे कोन सघंदो आहे। उलमा खां मां ॿुधो आहे, मां तफ़सील में नथो वञा, त हुज़ूर कचहरीअ में वेठा हुया, सहाबा सां गॾु वेठा हुया, हिकिड़ो पखी हिन वण मां उथे आवाज़ कंदो होॾे वञी वेहे, हबीब निहारे मुर्की फरमाइन इशारे सां वरी ॿियो दफ़ो दाहूं कंदो हीअं। मुंहिंजो मुस्तफ़ा सहाबा खे फरमाए त हे पखी पियो मां मुस्तफ़ा खे दाह ॾे त या रसूल अल्लाह, मुंहिंजे आखेरड़े मां मुंहिंजा बचड़ा को खणी आयो आहे, मां माउ हां महबूब, पंहिंजे बचड़नि खां सवा मुंहिंजो गुज़र नथो थिए, आका मूंखे बचड़ा वठी ॾे। पखियुनि खे बि ख़बर आहे त ही मुस्तफ़ा करीम जो उहो रहमत वारो दर आहे जो जेको सवाली ईंदो आहे रब उनखे ख़ाली कोन छॾींदो आहे। पखियुनि खे बि ख़बर आहे, जानवरनि खे बि ख़बर आहे। ख़बर हुई तॾहिं त हरणी दाहूं करे पई चए न, फासाए त मारी अॻे ई छॾी हुई, मगर दाहूं मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॾिसी पई करे। जी मुंहिंजा दोस्त, इहे पखी, इहे जानवर तोखे असांखे सम्झाइनि था, यार खे सॾे ॾिस त मुंहिंजो महबूब कीअं थो कुर्ब करे। सॾे ॾिस त कुर्ब करे न, पर सॾण सभु कंहिंजो वस कोन्हे। जिसे चाहा दर पे बुला लिया, जिसे चाहा अपना बना लिया, ये बड़े करम के है फैसले, ये बड़े नसीब की बात है, न कहीं से दूर है मंजिले, न कोई करीब की बात है। के जो वस ना है जंहिंखे न यार चाहींदो आहे त उहो दम दम में पंहिंजे महबूब खे सॾड़ा कंदो आहे, ऐं जेको सॾड़ा कंदो आहे उहो ई लहंदो आहे। लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शेर चवण थो चाहे, अदा अली नवाज़ अघारो चयो, चईं तव्हां अचो अचे वेहो, पुठियां ते ज़मीर खे चई त साईं खे देर न कराइजा। फ़कीर देर कंदो त वरी झट में वेंदो, दिलि चवे थी त घणो वक़्तु वेह त इंशाअल्लाह फ़कीर अली नवाज़ सॼी जमात खे ख़ुशि कंदासीं। लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शेर पढ़ण थो चाहियां। लतीफ़ सर फरमाइनि था, जहाँ जाना है जरूर अल्लाह ताता ना है तबीब को, जहाँ जाना है जरूर ताता ना है तबीब को,
जुस्से सुरियो सूर तक करे वे जो वर पयो थोड़ी लतीफ जी सिंधी दुखिया खोले समझाया दिल पर लतीफ तो चवे जेॾी महिल दर्द थींदो आ त दवा पाणी मिली वेंदी आ जेस ताईं दर्द न थींदो दवा कान मिलंदी दर्द न थींदो डॉक्टर ॾे कोन वेंदो दर्द न थींदो स्टोर ते कोन वेंदो दर्द न थींदो दवा कोन पुछंदो दर्द पहिरीं थींदो आ दवा हूंदी अॻे ई आ पर मिलंदी पोइ सुणे शाह लतीफ सरकार फरमाए थो दर्द अंदर में रख सॾड़ो यार खे करे ॾिस सॾण तुंहिंजो कम आ मुश्किल में पहुचण मुंहिंजे करीम जो कम आ मुझा दोस्त अजीज जेका गाल शुरू कयम रहजी न वने कुरान करीम जी आयत जेका मफहूम अध में रहजी वयो अल्लाह जे ज़ात कुरान करीम में फरमायो एड़ो दिल पर दिनो माव जे मुझे महबूब पांजे किरदार सा पांजे रफ्तार सा पांजे गुफ्तार सा पांजे नूरानी नजर सा जेके कलब कटल होया उनन के हरो भरो कयो जेके गुनाहन जे करे जहन्नम जे किनारे ते पहुंची चुका होया मुझे करीम मुस्तफा उनन के छिके अल्लाह जे कुर्ब में पहुंचाए छडियो ये सब एहसान अल्लाह जो एहसान जै मदीने जो महबूब दिनो चो अल्लाह जो एहसान जै महबूब मुस्तफा दिनो दिल खोले चो अल्लाह जो एहसान जै हेड़ो महबूब उम्मत जो चाहींदड़ कुरान तो चवे बस घणा मौजू नथो खोलिया त वरी देर थी वेंदी अल्लाह जा एहसान जै हेड़ो अजीम महबूब अता फरमायो वरी चो महबूब मुस्तफा जो एहसान जै सोहणे रब सां मिलायो अल्लाह जो एहसान जै मदीने जो महबूब अता फरमायो वरी मदीने जे महबूब जो एहसान जै किनन कोजन के खणी पांजे करीब रब जे कुर्ब में पहुंचायो जी मुझा दोस्त अजीज तमा अर्ज पे कयो तो मदीने जे साईं फरमायो औलन नास बी यौमल क़ियामत अक्सरहुम अलैहि सलाह इमामुल अंबिया अलैहि सलातो वसलाम फरमायो त क़यामत जे दी मां मुस्तफा जे करीब करीब उहो हुंदो जेको घणे खां घणो मां मुस्तफा ते दुरूद पढ़ंदो हुंदो हुजूर जो पाड़ो खपे त मां अर्ज पे कयो वरी रहजी न वञे ॻाल्हि ॿ टे खुली वयूं त हुजूर जो सहाबी पियो लुड़क लाड़े मदीने जे साईं पुछो अखड़नि मां लुड़क त उघ अल्लाह जा बाना लुड़क उघे थो मुंहिंजो करीम आका पुछे थो ॾे ख़बर अॼु कहिड़ी ॻाल्हि तोखे रोआयो आ अर्ज तो करे मुंहिंजी अमड़ मुंहिंजो अबो तो लजपाल मुस्तफा तां कुर्बान वञनि मुझे सहाबा जो अकीदो ही इहो हो सहाबा जो नारो ही इहो हो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह मुझी अमड़ भी तो ता कुर्बान मुझो अबो भी तो ता कुर्बान मुझा आका बस फिक्र इन में थो पियो रोआ त हिते जेस ताईं महबूब जो दीदार न कंदो हां तेस ताईं सुकून कोन मिलंदो आ जमीन ते हूंदो हां हुजूर जी सिक सताईंदी आ ड्रोड़ी अची दीदार कंदो हां घर में हूंदो हां महबूबन जी सिक सताईंदी आ ड्रोड़ी अची दीदार कंदो हां अल ग़र्ज़ ॻाल्हि खुटायो जिते भी हूंदो हां ड्रोड़ी अची दीदार कंदो हां दुख लही वेंदा हन थक लही वेंदा हन या रसूल अल्लाह अज मुझे ज़हन में सोच आई काडे मां अदना गुलाम काडे मुझो आका इमामुल अंबिया
दिल में सोच कंहिंजे थी अचे हुजूर जे सहाबीअ जे, कंहिंजे सोच थी अचे हुजूर जे सहाबीअ जे। मुसलमान गौर कर, सहाबी तो सोचे या रसूल अल्लाह, दिल में ख्याल आयो त क़यामत जे ॾींहुं काथे मां अदना गुलाम, काथे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा, पोइ उते न मूंखे महबूब जी सिक लॻंदी, जॾहिं न हिते मां महबूब खां सवा गुज़ारे नथो सघां। आका उते मुंहिंजो, हिते जॾहिं मूंखे बच्चा बि नथा वणनि जेसिताईं दीदार न कयां, बनियूं नथियूं वणनि जेसिताईं दीदार न कयां, वनी नथी वणे जेसिताईं दीदार न कयां, कुछ भी नथो वणे। आका उते मूंखे जन्नत वरी किथे वणंदी जेसिताईं महबूबनि जो दीदार न आहे। आका उते मूंखे जन्नत कीअं वणंदी जेसिताईं मूंखे पुनल जो दीदार न थींदो। सवाल मुंहिंजे हुजूर जे दर में हली रहियो आहे, दरबारे मुस्तफ़ा में हली रहियो आहे। गुलाम सवाल करे रहियो आहे, हिकिड़ो गुलाम सवाल करे रहियो आहे। क़यामत जे अचण वारनि मुस्लमान खे क़यामत जे अचण ताईं सभिनी खे ख़ुशख़बरी मुंहिंजो करीम रब जी ज़ात बाबरकात ॾेई रही आहे। वमन युतिइल्लाह वर्रसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा। जवाब छा मिलियो? बिल्कुल मफ़हूम सादो करे जी तव्हां खे समझ में अचे। जवाब इहो मिलियो त जेको न जंहिंसां प्यार कंदो, जेको न जंहिंजी